नाज़रीन, नवाबशाह भरिसां माड़ी जलबाणी वाक़े में शहीद थियल 6 ॼणनि जे वारसनि सां निगरान घरू वज़ीर रिटायर ब्रिगेडियर हारिस नवाज़ ऐं IG सिंध रिफ़त मुख़्तार संदन ॻोठ पहुची शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत कई। उन हवाले सां असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद। जी तालिब, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं अॻु सकरन भरिसां माड़ी जलबाणी में थियल वाक़े जे 4 शहीदनि जे वारसनि सां घरू वज़ीर रिटायर ब्रिगेडियर हारिस नवाज़ ऐं IG सिंध रफ़त मुख़्तियार ॻोठ माड़ी जलबाणी पहुची शहीदनि जे वारसनि नेक मर्दन बाग़ अली जलबाणी ऐं हाजी गुल हसन जलबाड़ी सां ताज़ियत कई। उन मौक़े ते नेक मर्दन ॻोठाणनि मथां थींदड़ ज़ुल्म जी दास्तान ॿुधाईंदे चयो त 28 सेप्टेम्बर ते असांजे ॻोठ माड़ी जलबाणी में क़यामत सुगरा जो मंज़रो ख़ाली हथें मारोड़नि ऐं पोरियतनि मथां गोलियूं हलाए ग़रीबनि खे शहीद कयो वियो। उन मौक़े ते घरू वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मरण वारनि खे शहीदनि जो दर्जो ॾियूं था ऐं वज़ीर आला सिंध पारां 4 शहीदनि लाइ 80-80 लख ऐं 4 ज़ख़्मियुनि लाइ 20 लख ॾियण जो ऐलान कयूं था ऐं शहीद ऐं ज़ख़्मियुनि जे ॿारनि जी तइलीम जो ख़र्च सिंध सरकार ॾींदी ऐं जल्द शहीदनि जे वारसनि खे वज़ीर आला हाउस कराची घुराए उहा रक़म उन्हनि खे ॾिनी वेंदी। हिन चयो त GIT रिपोर्ट जो इंतज़ारु आहे जंहिं बद हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। असां हिन वक़्तु शहीदनि जे वारसनि सां तइज़त ऐं ॾुख वंडण आया आहियूं। वाक़े में जेके बि पुलिस एहलकार शामिल हूंदा उन्हनि खे कानून जे कटड़े में आंदो वेंदो ऐं ॻोठाणनि सां जेको ज़ुल्म थियो आहे उन जो अज़ालो त नथा करे सघूं पर उन्हनि जी माली मदद कई वेंदी जीअं हू सुठी ज़िंदगी गुज़ारे सघनि। हिन केस जी इंक्वायरी करे रहिया आहियूं, उहा बि जल्द पेश कई वेंदी। जी।